हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह को बुजुर्गा फरमाए तो मां हज ते पे वञा सफर कंदे कंदे रब जी हिकिड़ी अजीब कुदरत ॾिसण में आई। जंगल में हिकिड़ो नौजवान सुतो पियो, उन जा हथ भी किलिन सां बदल हुया, पैर भी उन जा किलिन सां बदल हुया। अल्लाह अकबर। फरमाए हिकिड़ो कां हुयो जेको उन जे सीने ते वेठो हो, उन जे चंबन में अधड़ मानीअ जो हो, उन मानी मां चूंब सां भनंदो उन नौजवान जे वात में विझंदो पियो वञे। बुजुर्ग फरमाए थो अधड़ मानीअ जो खाराईंस, वरी कां उॾामी वियो। थोड़ी देर खां बाद वापस आयो, वरी अचे उन जवान जे सीने ते वेठो, पंहिंजी चूंब उन जे वात में रखी करे ओगा चई त उन जे वात में ॿ टे ढुक पाणीअ जा भी निकिता। इहे पियो रब उन खे जंगल में मानी भी खाराए त पाणी भी प्यारे। मालिक बिन दीनार फरमाए तो असां उन खे छोड़ियोसीं, हमरा उथी वेठो जिंदा हुजे। रोई करे चई मौलाना जो 8 ॾींहं थियो आ, मां भी हज ते पियो वञा, चोरनि ने धाड़ेल माल भी फुरियो, पैसा भी फुरियो, हथ पेर बधी ते जंगल में निधन वांगुरु चिलाया त पाण ई तड़पी तड़पी मरी वेंदो। चई मौलाना जो 8 ॾींहं थियो आ, रब खां सवाइ हिते ॿियो कोई कोन हुई। इहो कांव जेको सुबुह जो भी अधड़ मानीअ जो खाराईंदो आ, शाम जो भी अधड़ मानीअ जो खाराईंदो आ, पाणीअ जा भी 2 टे ढुक प्यारे ईंदो आ। इहे पियो थियो रब मूंखे जंगल में मानी भी खाराए त पानी भी प्यारे।